मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब सोरों सबक ॿियो हिस्सो ॿियो बर्क़ मक़नातीसी ज़ोर इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आउं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे बर्क़ मक़नातीसी ज़ोर यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। प्यारा ॿारो, हिन मौज़ूअ खे शुरू करण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो डिफाइन इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स यानी बर्क़ मक़नातीसी क़ुवत जी तारीफ़ करणु। ॿी पॉइंट में चवे थो डिस्क्राइब द डिफरेंस बिटवीन अ स्टेशनरी चार्ज एंड अ मूविंग चार्ज यानी सुकूनी चार्ज ऐं हरकत कंदड़ चार्ज जे विच में फ़र्क़ु बयानु करणु। टीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेन हाउ अ करंट कैरिंग कंडक्टर प्रोड्यूसिस अ मैग्नेटिक फील्ड अराउंड इट यानी वज़ाहत करणु त करंट वारो कंडक्टर पंहिंजे चौधारी मक़नातीसी घेरो कीअं पैदा कंदो आहे। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं। इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस वी लर्न हाउ द इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स रिवील्स द वाइटल link between electricity and magnetism. Explaining how current generates magnetic fields, this concept is the foundation for devices like motors and transformers, forming a key pillar of modern electronics. Mastering this topic provides students with the essential groundwork for advanced engineering and understanding everyday technology. हिन मौज़ूअ खे पढ़ण सां असीं सम्झी सघंदासीं त कीअं बर्क़ मक़नातीसी क़ुवत बिजली ऐं मक़नातीसीअ जे विच में गहरे तालुक खे ज़ाहिर करे थी, जेका मोटरनि ऐं ट्रांसफार्मरनि जो बुनियादु आहे। हीउ मौज़ू शागिर्दनि लाइ इंजीनियरिंग ऐं जदीद इलेक्ट्रॉनिक्स जे तालीम हासिल करण लाइ हिकु मज़बूत बुनियादु फ़राहम करे थो। इन खे सम्झण सां असां रोज़ानी ज़िंदगीअ में इस्तेमालु थींदड़ टेक्नोलॉजीअ खे बहितर तौरु सम्झी सघूं था। प्यारा ॿारो, हिन खां पहिरें वारे लेक्चर में यानी हिन जे पहिरें पार्ट में असां जेको आहे त इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स खे डिस्कस कयो होसीं। असां इहो बि सम्झो होसीं त मैग्नेटिक फील्ड अराउंड करंट कैरिंग वायर कहिड़े नमूने सां थिए थी। ठीकु आहे। हुन खां बाद में ॿियो इहो बि असां सम्झोसीं त कहिड़े नमूने सां असां प्रैक्टिकली जेको आहे त मैग्नेटिक फील्ड खे एक्सपीरियंस करे सघूं था। ऐं हुन में मां तव्हांखे हिकिड़े साइंटिस्ट जो जेको आहे त तजुर्बो बि ॿुधायो, जंहिंमें असां जेको आहे त हिकिड़ो कार्डबोर्ड खणूं पिया ऐं उन में जेको आहे त हिकिड़ी वायर गुज़रायूं पिया ऐं उन खां बाद में उन जी चौधारी असां जॾहिं कंपेसिस रखूं पिया त पोइ छा पियो थिए त उहे उन्हनि कंपेसिस जा जेके निडल्स हुयूं उन्हनि जी जेका डायरेक्शन हुई उहा उन तार जे तरफ़ थिए पई। ठीकु आहे। सो अहिड़े नमूने सां इन में त असां जेको आहे त सिर्फ़ु इहा शइ मालूम कईसीं त माना मैग्नेटिक फील्ड मौजूदु आहे जॾहिं कंहिं वायर में करंट फ्लो थो थिए। पर हाणे असां इहो सम्झंदासीं त उन मैग्नेटिक फील्ड जी जेका डायरेक्शन आहे उहा कहिड़ी हूंदी, क्लॉकवाइज़ हूंदी, एंटी क्लॉकवाइज़ हूंदी या उन खां का ॿी थी सघे थी। सो प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं जेको आहे त असां इन सवाल जी तरफ़ वञूं था ऐं हिन डायरेक्शन खे असां कहिड़े नमूने सां मालूम करे सघूं था। उन जे लाइ जेको असां हीअं बि चई सघूं था या तव्हांखे एग्ज़ाम जे पॉइंट ऑफ व्यू खां ईअं बि ईंदो आहे, चवंदो आहे त फ्लेमिंग्स राइट हैंड रूल जे बारे में असांखे ॿुधायो। जेकॾहिं तव्हांखे ही स्टेटमेंट में ॾिए थो या जेको आहे त सिर्फ़ु चवे थो डायरेक्शन ऑफ द मैग्नेटिक फील्ड ॿुधायो, तॾहिं बि जेको आहे त ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरीं असां इन सवाल जी तरफ़ वञूं था त हाउ डू वी फाइंड द डायरेक्शन ऑफ द मैग्नेटिक फील्ड यानी असां मक़नातीसी मैदान जो रुख या मैग्नेटिक फील्ड जो जेको रुख आहे उहो असां कीअं मालूम कयूं। इन जे लाइ जेको आहे त सभ खां पहिरीं असां छा कंदासीं प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं चवे थो त वी यूज़ द फ्लेमिंग्स राइट हैंड रूल फॉर कंडक्टर्स यानी इन लाइ असां फ्लेमिंग जो साॼे हथ वारो उसूल इस्तेमालु कंदासीं। हाणे फ्लेमिंग जेको आहे त प्यारा ॿारो हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं असांखे उन मैग्नेटिक फील्ड जी जेका डायरेक्शन आहे उन जे बारे में हिकिड़ो रूल ॿुधायो। रूल खणी चऊं या ईअं खणी चऊं त असांखे हिकिड़ो तजुर्बो करे ॾेखारियो त उन तजुर्बे जे ज़रिए जेको आहे असां आसानीअ सां मैग्नेटिक फील्ड जी जेका डायरेक्शन आहे उहा असां मालूम करे सघूं था। सभ खां पहिरीं चवे थो त तव्हां हिकिड़ी वायर खणो ऐं वायर खणण खां बाद में उन वायर में जेको आहे त तव्हां करंट गुज़ारियो।
हाणे जॾहिं उन वायर में असां करंट गुज़ारींदासीं त असांखे ख़बर आहे त करंट कहिड़े तरफ़ खां अचे थो। लाज़मी असां उन वायर खे कंहिं न कंहिं सोर्स सां कनेक्ट कयो हूंदोसीं ऐं जॾहिं असां उन सोर्स सां असां वायर खे कनेक्ट कयो आहे त असांखे ख़बर आहे त उन ई सोर्स मां जेको आहे त करंट अचे थो हिन वायर में। पोइ असां छा कंदासीं, हिन वायर खे जेको आहे त असां सॼे हथ में झलींदासीं। ठीकु आहे, जीअं असां मुठ बंदि कंदा आहियूं, ठीकु आहे, पर असांजो जेको अंगूठो आहे उहो ॿाहिरि निकितल हुजे। इहा मुठ असां बंदि कईसीं त कंहिंजे चौधारी इहा मुठ बंदि थी, हिन वायर जे चौधारी। ठीकु आहे, हाणे चवे थो त जेको असांजो थंब आहे यानी अंगूठो आहे इहो शो कंदो असांजे उन वायर जे करंट जी डायरेक्शन खे। जीअं त असांखे ख़बर हूंदी त करंट जी डायरेक्शन जेको आहे त उहा कहिड़ी आहे। ठीकु आहे, उन खां बाद में ही जेके असां जूं आङुरियूं आहिनि जेके कर्व करनि थियूं, जेके पकड़नि थियूं या जेके ग्रिप आणनि थियूं उन वायर जे चौधारी, ठीकु आहे, या उन वायर खे होल्ड करण में मदद करनि थियूं। हाणे इहे जेके असां जूं आङुरियूं आहिनि, इन्हनि आङुरियुनि जी जेका डायरेक्शन आहे इहा आहे असांजी जेको आहे त मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन। हाणे जेको आङूठो आहे इहो करंट जी डायरेक्शन में असां जॾहिं खणंदासीं त पोइ जंहिं तरफ़ असां जूं आङुरियूं वकड़ खाइनि थियूं, जंहिं तरफ़ असां जूं आङुरियूं कर्ल थियनि थियूं, उहा जेका डायरेक्शन आहे उहा असांजी मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन हूंदी। असां वधीक ॿिया जेको आहे त कॉम्प्लिकेटेड इंस्ट्रूमेंट न खणूं, सिंपल इहो रूल असां जेको आहे त अंडरस्टैंड कंदासीं, असांखे जेको आहे त आसानीअ सां मैग्नेटिक फील्ड जी डायरेक्शन जी ख़बर पइजी वेंदी। इन जे लाइ जेको आहे त चवे थो त होल्ड द कंडक्टर इन यूअर राइट हैंड इन सच अ वे दैट, यानी कंडक्टर यानी जेके असां तार चऊं था, तार खे पंहिंजे साॼे हथ में अहिड़ीअ तरह पकड़ियो जो यूअर थंब पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ करंट, यानी अंगूठो करंट तरफ़ इशारो करे, जीअं मां तव्हांखे हिते सम्झायुसि। ॿी पॉइंट में चवे थो द कर्ल ऑफ योर फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ द मैग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर, यानी बाक़ी जेके आङुरियूं आहिनि जंहिं तरफ़ उहे आङुरियूं वकड़ थियनि थियूं उहो मक़नातीसी मैदान जो रुख आहे। ठीकु आहे, यानी उहा जेको आहे त मैग्नेटिक फील्ड जो रुख आहे। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो हिकिड़ी ॿी पॉइंट असां हिते अंडरस्टैंड कंदासीं जेका असांजे बुक में बि जेको आहे त डायग्राम जे ज़रिए शो थियल आहे, उहा आहे क्रॉस ऐं डॉट रिप्रेज़ेंटेशन। हाणे क्रॉस ऐं डॉट रिप्रेज़ेंटेशन इहा छाखे थी शो करे, इन जो छा मतिलबु आहे। हाणे इन जे लाइ चवे थो त लेट्स अंडरस्टैंड एन अदर इम्पोर्टेंट रिप्रेज़ेंटेशन इन डायग्राम। सो वी sometimes see a dot in the center of the conductor and the other hand a cross in the center। इन जे चवण जो मतिलबु आहे त असां कुझु डायग्राम्स में डॉट ऐं क्रॉस ॾिसंदा आहियूं। जीअं तव्हां हिन डायग्राम में ॾिसी सघो था त हीअ असांजी वायर आहे, इन में जेको आहे त डॉट जो निशान लॻल आहे हिते। ठीकु आहे, ऐं हीअ हिते वायर आहे ऐं इन में जेको आहे त हिते वरी क्रॉस जो निशान लॻल आहे। हाणे हीअ जेका डॉट ऐं क्रॉस आहे इहा कहिड़ी शइ खे ज़ाहिर करे थी। हाणे इन जे लाइ चवे थो त द डॉट जेको आहे उहो ज़ाहिर कंदो आहे त करंट जेको आहे उहो तव्हांजे तरफ़ अचे थो, यानी द डॉट रिप्रेज़ेंट द हेड ऑफ एन एरो कमिंग टुवर्ड्स यू, यानी करंट जेको आहे या करंट जो जेको तीर आहे, ठीकु आहे, या करंट जी जेका डायरेक्शन आहे उहा तव्हांजी तरफ़ आहे। या असां ईअं खणी चई सघूं था त इहो जेको आहे त शो करे थो, जेकॾहिं असां कंहिं पेज जे ज़रिए कंहिं ॿारनि खे सम्झायूं था त इहो जेको आहे त शो करे थो the flow of the current is flowing off the page towards you। ठीकु आहे, त माना करंट जेको आहे उन पेज मां तव्हांजे तरफ़ अची रहियो आहे। ठीकु आहे, उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे हिन क्रॉस जे तरफ़ वेंदासीं, क्रॉस में चवे थो त हीउ जेको क्रॉस आहे इहो शो करे थो कंहिं एरो जो जेको आहे त टेल, यानी जेको तीर हूंदो आहे उनजी जेको पुछ हूंदो आहे उहो असांजो हिन क्रॉस टाइप ते हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे इन जो मतिलबु छा थियो त का शइ तव्हां खां परे वञे रही आहे। ठीकु आहे, यानी अवे फ्रॉम यू। त इन जो मतिलबु छा थियो त इट मीन्स द करंट इज़ फ्लोइंग इन टू द पेज, यानी करंट जेको जेकॾहिं असां पेज जे ज़रिए कंहिं ॿारनि खे करंट जी डायरेक्शन सम्झण जी कोशिशि कयूं था त करंट जेको आहे उन पेज जे अंदरि वञे थो। ठीकु आहे, जेकॾहिं डॉट आहे त माना पेज मां ॿाहिरि अचे थो। अगरि जेकॾहिं असां क्रॉस था ॾियूं त इन जो मतिलबु छा थियो त करंट उन पेज जे अंदरि वञी रहियो आहे। ऐं उन खां बाद में तव्हां ॾिसंदव प्यारा ॿारो त हिन डॉट ऐं हिन क्रॉस जे चौधारी जेको आहे त हीअ फील्ड बि जनरेट थिए थी। हीअ फील्ड जेका जनरेट थिए थी इन जी जेका डायरेक्शन आहे, इन फील्ड जी जेका डायरेक्शन आहे उहा बि जेको आहे त
माना चेंज आहे। हाणे हीअ डॉट वारी जेका फील्ड आहे इन जी जेका डायरेक्शन आहे प्यारा ॿारो इहा आहे जेको आहे त एंटी क्लॉक वाइज़, ऐं क्रॉस वारे कंडक्टर जी जेका डायरेक्शन आहे उहा डायरेक्शन आहे जेको आहे त क्लॉक वाइज़। ठीकु आहे। इन जो मतिलबु छा थियो त जेकॾहिं करंट तव्हांजे तरफ़ अचे थो त उनजी डायरेक्शन हिकु हूंदी, जेकॾहिं करंट तव्हां खां परे वञे थो इन टू द पेज आहे त पोइ छा थींदो त उनजी जेका डायरेक्शन आहे उहा उबतड़ थी वेंदी, उनजो रुख जेको आहे त तब्दील थी वेंदो। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही डॉट ऐं क्रॉस वारो जेको कॉन्सेप्ट आहे उहो बि सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां सम्झंदासीं अल्टरनेटिंग करंट एंड लीड रेस। ठीकु आहे, यानी मुतबादिल करंट ऐं तारूं जोड़ण। हाणे इन जे लाइ जेको आहे चवे थो व्हेन इलेक्ट्रिक वायर्स कैरी अल्टरनेटिंग करंट द प्रिंसिपल बिकम्स वेरी इंपॉर्टेंट। काई बि वायर जेको आहे त एसी करंट कैरी करे थी त इहो जेको प्रिंसिपल आहे इहो तमामु जेको आहे त अहम प्रिंसिपल आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो ही जेको लफ़्ज़ आहे लीड रेस, इन जी जेकॾहिं थोरी असां वज़ाहत कयूं त इन जे लाइ चवे थो द पोजिशनिंग ऑफ वायर्स नोन एज लीड रेस इफेक्ट सर्किट ऑपरेशन। यानी लीड रेस असां कंहिंखे था चऊं, उहा आहे तार जी पोज़ीशन खे। ठीकु आहे, तारनि जी तरतीब जंहिंखे लीड रेस चयो वञे थो सर्किट जे कम करण ते असरअंदाज थिए थी। त तार जी जेका आहे त उहा पोज़ीशन कहिड़ी आहे, अवे फ्रॉम अस आहे या टुवर्ड्स अस आहे। ठीकु आहे, असांजी तरफ़ तार जी पोज़ीशन आहे या जेको आहे त असां खां परे तार जी पोज़ीशन आहे, या मथे आहे या हेठि आहे। सो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो जेको आहे त अॻिते चवे थो when wires are placed separately the magnetic fields create around them can cause। जॾहिं तारूं अलॻि अलॻि रखियूं वेंदियूं आहिनि उन्हनि जे चौधारी पैदा थींदड़ मक़नातीसी घेरा सबबु बणिजी सघनि था। हाणे कहिड़ियुनि शयुनि जो सबबु बणिबा, यानी उहे जेके असां जूं मैग्नेटिक फील्ड्स आहिनि उहे कहिड़ी शइ जो सबबु बणिजी सघनि थियूं जॾहिं असां तारुनि खे अलॻि अलॻि करे रखंदासीं। हिकु जेको सबबु बणिजी सघे थी उहा मैग्नेटिक फील्ड उहा बणिजी सघे थी हीटिंग जी, त उन तारनि में हीट वधी वेंदी। उन खां बाद में ॿियो जेको सबबु बणिजी सघे थी उहो सबबु बणिजी सघे थी वरी रेडियो इंटरफेरेंस जो। ठीकु आहे, इन ॿिन्ही शयुनि खे जेको आहे त घटाइण जे लाइ असां छा कंदा आहियूं, इन जे लाइ चवे थो टू रिड्यूस दिस हीटिंग इफेक्ट एंड इंटरफेरेंस द नेशनल इलेक्ट्रिक कोड रिक्वायर्स दैट वायर्स बी रन इन पेयर्स। उन करे नेशनल इलेक्ट्रिक कोड मूजिबि तारूं जोड़नि में रखणु घुरिजनि। ठीकु आहे, त तारुनि खे असां छा कंदासीं जेको आहे पेयर्स में कंहिं बि जॻह ते जेको आहे त इंस्टॉल कंदासीं। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं असां अलॻि अलॻि कंदासीं त उन्हनि में हीटिंग इफेक्ट बि थी सघे थो ऐं रेडियो इंटरफेरेंस बि थी सघे थी। उन खां बाद में प्यारा ॿारो वधीक चवे थो व्हेन कंडक्टर्स आर ग्रुप्ड इन पेयर्स द मैग्नेटिक इफेक्ट्स कैंसल ईच अदर रिड्यूसिंग अनवांटेड इफेक्ट्स। चवे थो त जॾहिं तारुनि खे असां जोड़नि में या पेयर्स में जेको आहे त पाण में रखंदासीं त छा थींदो त मक़नातीसी असर जेको आहे हिक ॿिए खे घटि करे छॾींदो। ठीकु आहे, यानी जॾहिं असां ॿिनि तारनि खे पाण में गॾिजी करे किथे इंस्टॉल कंदासीं यानी पेयर्स में इंस्टॉल कंदासीं त उन्हनि में जेका इलेक्ट्रोमैग्नेटिक फील्ड जेको आहे त जनरेट थींदी, उहा जेका जनरेट थींदी उहा हिक ॿिए जे तार जी जेका मैग्नेटिक फील्ड आहे उनखे जेको आहे त कैंसिल आउट कंदी। ठीकु आहे, उन खां बाद में हींअर असीं सम्झंदासीं प्यारा ॿारो स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स। हाणे इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स खे ॿियो हिकिड़ो नालो बि ॾिनो वेंदो आहे जंहिंखे चयो वेंदो आहे लोरेंस फोर्स। द इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स इज आल्सो कॉल्ड द लोरेंस फोर्स, यानी बरकी मक़नातीसी कुवत खे लोरेंस कुवत बि चयो वञे थो। उन खां बाद में चवे थो त ही जेको फोर्स आहे प्यारा ॿारो इहो किन बि पार्टिकल्स जे विच में थींदो आहे। ठीकु आहे, सो इट एक्ट्स बिटवीन चार्ज पार्टिकल्स सच एज नेगेटिवली चार्ज इलेक्ट्रॉन्स एंड पॉजिटिवली चार्ज प्रोटॉन्स। यानी जेकॾहिं असांजूं चार्ज नेगेटिव आहिनि त माना छा थियो त इहो जेको फोर्स आहे इहो इलेक्ट्रॉन्स जे विच में मौजूदु हूंदो। अगरि जेकॾहिं असांजूं चार्जिस पॉजिटिव आहिनि इट मीन्स त इहो जेको फोर्स आहे इहो प्रोटॉन्स जे विच में मौजूदु हूंदो। ठीकु आहे, जेको उन्हनि खे पाण में बाउंड करे रखे थो, उन्हनि खे अलॻि करण खां रोके थो। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो चवे थो त द क्लोज़र द चार्जिस द ग्रेटर द फोर्स बिटवीन देम। चार्जूं हिक ॿिए जे जेतिरो वेझो हूंदियूं उन्हनि जे विच में इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स ओतिरो वधीक हूंदो। जेतिरियूं चार्जिस हिक ॿिए खां परे हूंदियूं ओतिरो ई जेको आहे त इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स उन चार्जिस जे विच में घटि हूंदो। यानी जेकॾहिं असां हिन स्टेटमेंट खे ॾिसूं त हिते असांजी कहिड़ी स्टेटमेंट फॉलो थी थिए या कहिड़ो लॉ हिकिड़ो हिते असांजो एप्लीकेबल थिए थो, उहो थिए थो असांजो कूलम्स लॉ। ठीकु आहे, जेको असां ऑलरेडी डिस्कस करे चुका आहियूं। त कूलम्स लॉ में बि छा हुयो त ॿ जेके चार्जिस आहिनि जेकॾहिं उनखे असां पाण में वेझो कंदासीं त उन्हनि ते जेको
फोर्स आहे उहो वधीक लॻंदो, जेकर उनखे असां पाण हिक ॿिए खां अलॻि कंदासीं त उन्हनि ते जेको फोर्स आहे उहो घटिजी वेंदो। ठीकु आहे, त हिते बि उहा ई ॻाल्हि थो करे त जेकॾहिं असां ॿिनि चार्जिस खे पाण में वेझो कंदासीं त उते इलेक्ट्रोमैग्नेटिक जेको फोर्स आहे उहो वधीक लॻंदो हिक ॿिए ते। अगरि जेकर उन ॿिनि चार्जिस खे असां पाण हिक ॿिए खां अलॻि कंदासीं त पोइ छा थींदो त उन्हनि ते जेको इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स आहे उहो घटि लॻंदो। ठीकु आहे, उनजे लाइ अञा वधीक जेको आहे चवे थो त दिस फोर्स रिस्पॉन्सिबल फॉर, हाणे इहो जेको फोर्स आहे इहो कहिड़ियुनि शयुनि जे लाइ रिस्पॉन्सिबल आहे। सभ खां पहिरियों जेको आहे त इलेक्ट्रिक सर्किट्स में इहो फोर्स जेको आहे त मौजूदु हूंदो आहे। उनखां पोइ जेके असां जूं मैग्नेटिक डिवाइसिस आहिनि जिन में बि असांजो मैग्नेट यूज़ थिए थो उन्हनि में जेको आहे त इहो फोर्स रिस्पॉन्सिबल हूंदो आहे। ठीकु आहे, उनखां पोइ जीअं त असांजा मोटर्स आहिनि या उनखां बाद में जेको आहे त असांजा जनरेटर्स आहिनि, इन्हनि सभिनी शयुनि जे लाइ जेको आहे त इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स जेको आहे त रिस्पॉन्सिबल हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे उनखां बाद में प्यारा ॿारो कुझु असां जेको आहे त मिसालनि खे डिस्कस कंदासीं जेके असांजी रोज़ानी ज़िंदगीअ सां तालुक़ु रखनि था। हाणे जीअं त मिसाल जे तौर ते मिसाल मोबाइल चार्ज करण वक़्तु जेको आहे त चार्जर मां करंट गुज़रंदो आहे ऐं उनखां पोइ मैग्नेटिक फील्ड पैदा थींदी आहे। या उनखां बाद में जेके असांजा इलेक्ट्रिक मोटर्स आहिनि जीअं मां ऑलरेडी हिते डिस्कस करे चुको आहियां त इलेक्ट्रिक मोटर्स जेके आहिनि उहे बि जेको आहे त इलेक्ट्रोमैग्नेटिक जे ला तहत जेको आहे त कमु कंदा आहिनि। ऐं उनखां बाद में जेके असांजा ट्रांसफार्मर्स आहिनि त ट्रांसफार्मर में बि जेको आहे इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स यूज़ थींदो आहे। ठीकु आहे, इन ई मां ज़ाहिर थिए थो त इलेक्ट्रोमैग्नेटिक फोर्स जेको आहे असांजी रोज़ानी ज़िंदगीअ जो हिकु अहम हिसो आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो, सो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सम्झ में अची वेंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।